सिंध में कोरोना वायरस जा वधीक 311 केस ज़ाहिर थिया आहिनि। 5 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। 24 कलाकनि दौरान 2000 खां वधीक मरीज़ सिहतयाब थिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जे हवाले सां पंहिंजे बयान में चयो आहे त 24 कलाकनि दौरान वधीक 311 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ मरीज़नि जो अंग 1,22,016 थी वियो आहे। मुराद अली शाह चयो त 24 कलाकनि में कोरोना वायरस विघे वधीक 5 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया, जंहिं बाद वायरस सबबि फ़ौत थींदड़नि जो अंग वधी 2231 थी वियो आहे। वॾे वज़ीर चयो त अॼु 2019 मरीज़ ठीकु थिया आहिनि, जंहिंखां पोइ सिहतयाब थींदड़नि जो अंग 1,13,268 थी वियो आहे। वॾे वज़ीर चयो त हिन वक़्तु 6,517 मरीज़ इलाज हेठि आहिनि, जिन मां 6,101 घर ऐं 9 आइसोलेशन सेंटरनि में आहिनि। हुन चयो त 407 मरीज़ मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज हेठि आहिनि, जिन मां 356 ॼणनि जी हालत ॻणती जोगी आहे। 57 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। मुराद अली शाह चयो त कराची में 201, नवाबशाह में 12, हैदराबाद 9, सखर 7, घोटकी सजावल में 6 केस ज़ाहिर थिया। वॾे वज़ीर चयो त सांगड़ ऐं ठटे में 5, लाड़काणो 4, जामशुरो ऐं कशमोर में 3, बदीन में 2 केस रिपोर्ट थिया। मुराद अली शाह चयो त जैकमाबाद, कंबर, मटियारी में पुखास, टंडोल हयात, टंज मोहम्मद खान, थरपारकर ऐं उमरकोट में 1 केस ज़ाहिर थियो आहे।